जय बोलो श्री राम आया दीवान प्यारा सभिनी खे वाधाई आया दीवान प्यारा जय जय बोलो। ॾियारी क़दीम हिंदू धर्म जो ॾिणु आहे जंहिंखे हर साल बहार जी मंद में मल्हायो वेंदो आहे। हिन ॾियारीअ जूं तयारियूं 9 ॾींहं अॻु शुरू कयूं वेंदियूं आहिनि ऐं वधीक रसूं 5 ॾींहं ताईं जारी रहंदियूं आहिनि। हीउ ॾियारो उमावस जी राति या नए चंड जी राति मल्हायो वेंदो आहे। ॾियारी जी राति खां अॻु हिंदू पंहिंजे घरनि खे रंग रोगन करे सिंगारींदा आहिनि ऐं ॾियारी जे ॾींहुं नवां कपिड़ा पाईंदा आहिनि। रोशनदान दर ऐं दरियनि जे साम्हूं ॾीआ ॿारींदा आहिनि। ॾीआ घर जे अंदरि ऐं घिटियुनि में पिणु ॿारींदा आहिनि। दौलत ऐं ख़ुशहाली जी देवी लक्ष्मी जी पिणु पूॼा कई वेंदी आहे। फटाका फाड़िया वेंदा आहिनि। बाद में सॼे ख़ानदान तरफ़ां दावतनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे ऐं मिठाइयूं विरहायूं वेंदियूं आहिनि। दोस्तनि खे दावत ॾिनी वेंदी आहे ऐं तोहफ़ा विरहाया वेंदा आहिनि। जिते ॾियारी मल्हाई वेंदी आहे उते ॾियारी खे वापार वारो मौसम पिणु चयो वेंदो आहे। ॾियारी हिंदू धर्म जो न सिर्फ़ु मुक़दस ॾिणु आहे बल्कि अहम रस्म ऐं रवाज पिणु आहे। हीउ ॾियारो सॼी दुनिया में ख़ुशी सां मल्हायो वेंदो आहे। हिंदुस्तान में हीउ ॾियारो धनतेरस खां शुरू थिए थो। सिख हिन ॾींहं खे बंद चोड़ दिवस जे नाले सां मल्हाईंदा आहिनि। हिंदुस्तान में ॾियारी दौरान आम मोकल हूंदी आहे। नेपाल, मॉरिशस, श्रीलंका, म्यांमार ऐं तोबगा, सरेनाम, मलेशिया, सिंगापुर ऐं फिजी में ॾियारी सरकारी ॾियारो तौरु मल्हायो वेंदो आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो। जय जय बोलो श्री राम आया दीवान प्यारा सभिनी खे